शदाद कोट के रोड रास्ते बदल कर नए तो नहीं बने, मगर जो 20-25 साल पहले बने थे वो भी अब टूट फूट का शिकार होते जा रहे हैं। और ऐसे में शहरियों का कहना कुछ इस तरह है कि शहर में 30 सालन खां वठी जेको आहे कागज़नि में सिर्फ़ रोड रस्ता ऐं तरक़ियाती कम जेके ॾेखारिया वञनि था, ज़ाहिरी तौर को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। ऐं जे अगरि थियो बि आहे त उन्हनि मक़सूद माण्हुनि जे घरनि ऐं दरनि जे साम्हूं थियो आहे जेके गवर्नमेंट जा आहिनि या गवर्नमेंट जे इदारनि सां तालुक़ु रखंदा आहिनि। बाक़ी गुज़िरियल 30 सालनि में शदाद कोट में न ई को तरक़ियाती कमु थियो आहे, न ई वरी को तव्हांखे नज़र ईंदो। बाक़ी कागज़नि में त कार्रवाई थी वई आहे तव्हांखे तरक़ियाती कमु, बाक़ी ज़ाहिरी तौर ते को बि जेको तरक़ियाती कमु नज़र नथो अचे। जे अगरि थियनि था बि नाकाम नाकारा थियनि था। असांजो जेको शहर जा जेके तरक़ियाती कम थियल आहिनि त उहो कंहिं बि कम जा न आहिनि, नाकारा आहिनि ऐं नाक़िस आहिनि। जे थियनि था बि कंहिं माना वॾेरे जे चवण ते थियनि था, कंहिं वॾेरे थींदा खे हटी करे ॾिठो वञे त जेको शहर जो मेन चौक आहे, मेन चौक ॾिठो वञे जिते पूरे पाकिस्तान जूं बल्कि बलोचिस्तान जूं गाॾियूं बि उते अचनि थियूं, उतां जा माण्हू उते अचनि था। हालांकि 5 मिंटनि जी बारिश जे पाणी जे सुकण जे करे उनखे 2 महीना लॻी था वञनि, छो जो उहो हंध हंध खां टुटल आहे, उते पाणी बीहजी थो वञे। उते माना ॾाढो इहो चौक ख़राबु ऐं बेकार थी वियो आहे ऐं उते को बि कमु नथो थिए। शदाद कोट के लिए पहले ये मशहूर था कि शदाद कोट वरी न मोट। आजकल एक और मुहावरा भी शदाद कोट के लिए मशहूर है कि शदाद कोट स्टेशन ता वापस मोट। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट टीवी, शदाद कोट।